मुबारका मुतारा मुक़द्दसा में मुख्तसर हमद सलाह दी। हाज़रीन जुमा व जमात मोहतरम सामईन व सामिया, पाक तसलसल के साथ क़यामत से औलाद मराइल मनाज़र जो तज़किरो ॿुधंदा आया आहियूं, त उन्ही मंज़र मराइलनि जा हिकिड़ो मराइलो हूंदो त अहले माशर शिफ़ा की तरफ दौड़ंदा। त हाज़रीन जुमा व जमात, मुसलमान ला आख़िरत है। मुसलमान जेकॾहिं आख़िरत में कामयाब त हू कामयाब है। मुसलमान जेकॾहिं आख़िरत में बामुराद त हू बामुराद, ऐं आख़िरत में जेकॾहिं उन फलाह पाते तो उनकी फलाह है। फलाह दुनियावी जिंदगी आरजी कलील वाटाड़ी जिंदगी है, मुसाफराना जिंदगी है। चंद लम्हा, चंद ॾींहं कलील हयाती है। अल्लाह ताला इन दुनिया की मिसाल मुख्तलिफ अंदाज में, मुख्तलिफ पैराए में अल्लाह ताला कुरान करीम में घणी जगह मथे दुनिया की हकीकत के वादे कयो। जैसे अल्लाह जो खेतीअ सां तस्वीर ॾिनी, वज़रिब लहुम मसलल हयात दुनिया कमाइन अंज़लनाहु मिनस समाए फख्तलत बिही नबातुल अर्ज़ फ़अस्बह हशीमन तज़रुहु रियाह वकान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़तदिरा। इन आयत में अल्लाह ताला दुनिया की मिसाल खेती सां ॾिनी त खेती ओगड़ोगे तो मथे थिए थी ऐं हुस्न थिए थो, उन खां बाद सुकी खटर थी वाह उन जोड़े छॾी। अल्लाह ताला फरमाए इहो जे दुनिया खत्म थी वेंदी कलील हयाती, कलील मुद्दत में। लेकिन अल्लाह ताला जो है खेल से तस्वीर ॾिनी, वमा हाज़िहिल हयात दुनिया इल्ला लहवुन व लइब व इन्न दारल आख़िरत लहियल हवान। अरे दुनियादारो, दुनिया वाली जिंदगी खेल है, तमाशो है। बाकी रहने वाली जिंदगी आखिरत है। कहते अल्लाह तबारक तआला मताउन कलील, दुनिया थोड़ा सामान है। जैसे अल्लाह ताला पानी के बुलबुले सां दुनिया की तस्वीर ॾिनी त पानी जो बुलबुलो केतिरी वार हुए तो एतिरी वार दुनिया इंसानी जिंदगी है। इंसान चए थो मूंखे ही खपे, हू खपे। इंसान जो हज़ार तमन्ना इंसान साम्हूं हुअनि थियूं, पर मौत अचे थियूं। सारियूं इंसानी तमन्नाऊं खाक में मिली वियूं। पल भर में इंसान ज़मीन मथे हलंदड़ फिरंदड़ दौड़ंदड़, पल भर में ऊंझे इंसान ज़मीन जे हवाले थी वियो। उनजो नाम निशान दुनिया मां जो है दुनिया जे लिस्ट में जा मिटजी वञे थो। हाणे जेकॾहिं जेको दुनिया जी ज़िंदगी मौत खां बाद है वो आख़िरत है। उनमें जेकॾहिं इंसान दुनिया में आख़िरत लाइ पोख है होने तो हू लड़ंदो। दुनिया में कमाए होने तो आख़िरत में लड़ंदो। या अल्लाह फरमायो सूरह मुल्क हुवल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह वो ज़ात है जो मौत हयाती के पैदा कयो तव्हांखे आज़माए त अॼु अमल जे एतबार में एतबार सां आमे के वाली भलो है बेहतर है। तो ईअं जो है इहे दुनिया जी ज़िंदगी है। त पाण खे गौर कयो खपे, पाण खे सोचियो खपे
त क़यामत वारो ॾींहुं इंतहाई अज़ीम ऐं औलाक ॾींहुं हूंदो, जंहिं ॾींहुं हिकिड़ी दूध पीआरण वारी, खीर पीआरण वारी मां पंहिंजे बचे खे भुली वेंदी, आमना औरत हमल सख़्तु थी वेंदो। अहिड़ी तरीक़े सां उन ॾींहुं जे माण्हू ख़ौफ़ दहशत सदमे जे आलम में हूंदा, उन वक़्त जे करे इंसान खे को का शइ कम ईंदी त उहो अल्लाह तबारक व तआला जी इताअत ऐं फरमाबरदारी ऐं अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी खां बचण उन ॾींहुं का शइ इंसान कम नहीं। उहो ॾींहुं अहिड़ो सख़्तु ॾींहुं हूंदो जे दोस्त खां जो है पुछी न सघंदो, ऐं तो रिश्तेदार खे ॾिसंदे उन खां बचंदो। ऐं असीम तरीन हस्तियूं जो हिन खे दुनिया में पनाह ॾींदड़ हुयूं, उहे पण इन खां बेज़ार थी वेंदियूं। हत्ता मुजरिम गुनहगार दुआरी माण्हू जे दुनिया में औलाद अला, बीवी अला, माल अला जो है आखिर के दुनिया नजरअंदाज कर गए इस्लाम के जो है कहानी के सस्त पुष्ट जो है उछल अगर हिदा करे इन दुआरी माण्हू मुजरिम गुनहगार अल्लाह के अज़ाब खे ॾिसंदो तेरे कानो फसी लते हिलते तोई वमन फिल्लार ते नबी जा कम न थी चवंदो त मुंहिंजे औलाद मुंहिंजो घरवारी ज़मीन जा तमाम इंसान आओ हिन अज़ाब खे बचण जे लाइ दिल्ली में तयार या सुबह हुनजी मूंखे निजात पर इंसान खे अफ़सोस है अॼुकल्ह जे मुस्लमान ते कि हू जो है दुनिया ला करे, औलाद ला करे, बीवी बच्चा ला करे, माल ला करे, जो है अॼुकल्ह जे मुस्लमान जो है आखिर के फरामोश करे ईद माल औलाद ईद जो है बीवी बच्चा मरे क़यामत जी ॾींहुं जो है उन गुनाह जे अज़ाब खां बचण लाइ दुनिया लाइ तयार थी त उन ॾींहुं इंसान खे जो कमु ईंदो तो इंसान जो अमल मुस्लिम शरीफ़ जी रवायत रावी हदीस हज़रत अबू हुरैरा बयान करे थो त अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन नफ़सल्लाहु अन युज़िअल्लाहु मन कुर्ब क़ौमिल क़यामा। अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन माण्हू खे निजात ॾींदो जंहिं माण्हू क़यामत जे ॾींहुं कंहिं दुनिया में कंहिंजी परेशानी ख़तमु कई त अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला उनखे जो क़यामत जे ॾींहुं उन में जेकी परेशानी उन में हिकिड़ी परेशानी खे अल्लाह ताला ख़तमु कई रवायत जंहिंजो रावी है अबू मसूद है मुस्लिम शरीफ़ जी रवायत है। अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला पहले माण्हू हुन जा हिकिड़े माण्हूअ खे आणींदो ऐं हुनजे नामे आमाल में को ख़ैर अमल न हूंदो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पोइ अल्लाह तबारक व तआला सोन हिकिड़े अमल खे जे हू माण्हूअ खां लेन देन कंदो हो अमल जे हू पंहिंजे नौकर ऐं चाकर खे चवंदो हो त तंग दस्त खे मोहलत ॾियो ऐं हुनखे हुन खां दरगुज़री जो शो इख्तियार कयो। अल्लाह ताला अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला जो है मलाइके जो कमु कंदो त इन शइ जो अदाए वारो हक़दार आहियां जो हिनखे माफ़ करे छॾियो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन हदीस मां मालूम थियो कंहिं तंग दस्त खे मोहलत ॾिनी उन खां दरगुज़री जे वक़्तु दरगुज़री जो शो इख्तियार कयो त अल्लाह ताला इहे नेकी क़यामत जो कमु रही हदीस
जंहिंजे रावी हज़रत अबू कतादा बयान करे थो, मुस्लिम शरीफ़ रिवायत है। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाए थो त मुंहिंजो हिकिड़ो कर्ज़दार हो, मक़रूज़ हो, ऐं हुनजे घर में हू लिखी रहियो, छपी रहियो, मूं आवाज़ ॾिनी, मुंहिंजी आवाज़ मथे न आयो। इत्फ़ाक़न अचानक हिकिड़ी ॾींहुं जो मूं सां हुनजी मुलाक़ात कई, हू मुंहिंजे कर्ज़ जो मुतालबो कयो, हू मुंहिंजे कर्ज़ जो मुतालबो कयो। उन चयो त आउं तंगदस्त आहियां, मूं वटि कुझु कोन्हे। अबू कतादा चयो वाक़ई तूं तंगदस्त आहीं? उन चयो हा वाक़ई तंगदस्त आहियां। तॾहिं फरमायो त ॿुध, मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां जो है ॿुधल आहे त मन सरहु अन युनज़िल अल्लाहु मिन क़ुर्बि यौमिल क़ियामा। अल्लाह जे नबी अलैहि सलाम फरमायो त क़यामत जे ॾींहुं जो है जो माण्हू खपे, जो माण्हू चाहे, पसंदि करे त आउं क़यामत जे ॾींहुं जो है मूंखे निजात मिले, त अल्लाह जे नबी अलैहि फरमायो त उनखे खपे, घुर्जे त जो है कर्ज़दार खे मोहलत ॾे, उनखां वसूली जो दरगुज़री जो इख्तियार करे ऐं हुनखे माफ़ करे छॾे। सही रिवायत मुस्लिम, बुखारी मुस्लिम जी रिवायत है। रावी हज़रत अबू हुज़ैफ़ा बयान करे थो त हिकिड़े माण्हू जो इंतिकाल थियो, सीधो जन्नत में हलियो वियो। पुछे में आयो त हिन जो अमल करो। अल्लाह जे नबी फरमायो हुनखे अमल यादि ॾियारायो वियो, हुनखे अमल यादि आयो त मुंहिंजो अमल ई हो त दुनिया में जो है आउं लेन देन जो वक़्तु मारीअ सां जो वसूली जो वक़्तु दरगुज़री जो इख्तियार कंदो, दरगुज़री जो शेवा इख्तियार कंदो। ईद जो अमल है। अल्लाह जे नबी फरमायो इन अमल जी वजह से अल्लाह ताला हुनखे माफ़ करे। आख़िरत जे ॾींहुं इंसान खे अमल कनि, उन अमल में हिकिड़ो इहो अमल हूंदो जे मक़रूज़ खे मोहलत ॾियणी, वसूली जे वक़्तु उनखां दरगुज़री जो शइ इख्तियार कयो। पंहिंजे माशरे में थो माण्हू ॿारनि में जंहिंखे ॾे या ॿार घर खां ॿाहिरि ॾे त घर जी ड्यूटीअ में चए, ॿिए ॾींहुं ड्यूटीअ जो आहे ॿार मथां ॿार, हुन माण्हू खे जो मजबूर ॾियणो पए। हालांकि अल्लाह जे नबी अलैहि फरमायो आजा मक़रूज़ आहिनि त उन्ही खे मोहलत ॾियो, वसूली जो उन खां दरगुज़री जो शेवा इख्तियार कयो। त ई अमल है। ये अल्लाह जे नबी अलैहि फरमायो क़यामत ॾींहुं इंसान वटि अहिड़ा अमल हूंदा जे इंसान खे यादि न हूंदा। अल्लाह ताला उन अमल जे वजह से जो है इंसान खे जन्नत में हलाए ॾींदो। के अहिड़ा गुनाह हूंदा जे गुनाह इंसान खे यादि न हूंदा, उनजी तौबा न करे उन गुनाह जी वजह से जो है अल्लाह ताला उनखे जन्नत में जी। बुखारी मुस्लिम जी रिवायत है। रावी हदीस हज़रत अबू हुरैरा अल्लाह जे नबी अलैहि फरमाए क़यामत जे ॾींहुं अर्श अज़ीम जे कोई सायो न हूंदो, उन साए में अल्लाह जे नबी फरमाया जो सत माण्हू अर्श अज़ीम जे साए में अल्लाह ताला उनखे जगह ॾींदो। उन में हिकिड़ो माण्हू हूंदो आदिल हुक्मरान, आदिल हुक्मरान। अदल जिसको कहते हैं इंसाफ, जिसका नाम है सत्रियत उमर फारूक। अदल इंसाफ वगैरह वाली से दुनिया में जो इस्लाम अदल कायम है। अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फातिमा नामी चोरई के और में ज़ैद के हलाए में आयो त ये वॾे ख़ानदान जी औरत है, हिन लाइ शिफ़ारत कर अल्लाह के नबी के माफ़ करे। अल्लाह के नबी फरमायो चलो सोच जो हुसैमा जो अल्लाह के नबी के चयो शिफ़ारती तौर पर अल्लाह के नबी चेहरो अनवर सुर्ख थियो। अल्लाह के नबी फरमायो त इन जगह मथे जेकॾहिं चोरी करण वारी मुंहिंजी धीअ फातिमा है त पर आउं उनजो हथ कपे वञा
तो अदल उनमें अल्लाह जे नबी फरमायो त हिकिड़ो आदिल हुक्मरान हूंदो, इंसाफ़ करण वारो बादशाह। ॿियो अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हू नौजवान अन शाह फी इबादतिल्लाह, जंहिं पंहिंजी जवानी अल्लाह ताला जी इबादत में खपाए। टियों माण्हू जंहिंजो दिलि हमेशह मस्जिद से लटको आहे, हिकिड़ी नमाज़ पढ़ियो, घणे वियो, कमु करे तो कल जे अंग में थे कदम अंग से आओ मस्जिद में घणा। अल्लाह जे नबी फरमायो त मालिक मस्जिद से लटकारे रखते ई क़यामत जे अर्श अज़ीज़ जे छाए में हूंदो। ॿियो अल्लाह जे नबी फरमायो ॿ माण्हू जंहिंजी मोहबत सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जी रज़ा ख़ातिर, भेड़ा थिया त अल्लाह जी रज़ा ख़ातिर, जुदा थिया त अल्लाह जी रज़ा ख़ातिर। ऐं इन जे अलावा अल्लाह जे नबी फरमायो उहो माण्हू जंहिंखे हिकिड़ी औदेदार ख़ूबसूरत औरत बरई में छॾियो, उनखे त इल्मी अखा पइजा। उन जे अलावा अल्लाह जे नबी फरमायो ॿियो हू माण्हू जंहिं जो है सदको अहिड़ी तरह सां कयो जे सवरे हथ सां कयो, अवरे हथ खे ख़बर न हुई, अहिड़ी तरीक़े से लिखी जो है सदको कयो कि ॿिए खे ख़बर न पए। पोइ ख़ात्मो माण्हू अल्लाह जे नबी पर उहो हूंदो जो तनाईअ में खिलवत में जो है अल्लाह खे यादि करे आंसू आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ई माण्हू अर्श अज़ीम जे साथ इन मालूम थियो त क़यामत जे ॾींहुं इंसान जे अमल जे साथ इंसान खे को साथ जो सबब न, इंसान जा अमल हूंदा त इंसान खे साथ ॾींदा, इल्ज़ाम बदल कंदा। तंहिं सवा टई शइ क़ुरान करीम इंसान खे अदा कयो, या अय्युहल इंसान मा ग़र्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक कल्ला बल तुकज़्ज़िबून बिद्दीन व अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। अल्लाह ताला फरमायो ऐ इंसान उन रब करीम खां कंहिं शइ तोखे दाख़िल कयो आहे, कंहिं धोखे में विधो आहे, अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक, जे तोखे ठीक ठाक बराबर बनायो। ये अल्लाह ताला जो तीन में किस्मों खड़ी बयान कर, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़िल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। अल्लाह फरमाए किस्म ज़ैतून जी, किस्म अंजीर जी, किस्म तूर सीना जी, किस्म हाज़िल बलदिल अमीन अमन वारे शहर मके जी, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। ऐ इंसान तोखे हज़ारों मखलूक़ात में मुंह बेहतरीन जांचे ऐं सूरत में पैदा, हज़ारों मखलूक दुनिया में अल्लाह पैदा कर, तेरे मखलूक के अहिड़ी जिस्म चेहरो नाहे ॾिनो जो इंसान है। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। हिते बि अल्लाह ताला वल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। अल्लाह जो सब चाहे चाहे अल्लाह सूरत में जोड़े एतिरे न दुनिया में तू खपे ये जनावर वांगर जो है खपे ये चरी ए मूसा मुलाकात कई। अल्लाह फरमाए न वो अलैकुम लहाफ़िज़ीन, तो तुम्हें निगरान करियो किरामन कातिबीन, इज्जतदार कातिब है। तो हर एक बात के ख्याल से अमल से जो है नोट करे तो अभी नोटिस करे तो किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून, जो को तू तव्हां कयो था उन खां ख़बर आहे, उन खां उहो ख़बर रखे था। त इन मालूम थियो त इंसान दुनिया में जनावर वांगुरु न आयो, खपे ईअं जो है चढ़ी, खपे ईअं ज़िंदगी बसर करे, दुनिया लालाणू करे न, आख़िरत है जंहिंमें अल्लाह ताला इन ई सूरत आख़िरत में आखिर में अल्लाह ताला फरमायो वला तमलिकु नफ्सन नफ्सन शैअ बल अम्रु यौमइज़िन लिल्लाह। अल्लाह फरमायो को नफ्स जो मालिक न हूंदो, यानी कंहिंखे बि जो बराबरि उन सां भलाई करे सघंदो, उन वक़्तु मामिलो अल्लाह जे हथ में हूंदो, उन ॾींहं जो मालिक अल्लाह जो मालिक यौमइज़िन।
उन ॾींहं जो मालिक अल्लाह ते वणंदो इहो कंदो, अल्लाह खे वणंदो इहो कंदो। दुनिया में अलाह रहमान है, नहीं के छो कहीं में क़यामत जो रही हूंदो, इंसाफ़ सां इंसान खे पेश थींदो। वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शररन यरा। इंसान जरे बराबर बुराई कयो हुजे तो उनखे ॾिसी लाहींदो, जरे बराबर जो है भलाई कयो उनखे ॾिसी लाहींदो। चंद ॾींहं खां बाद पाण रमज़ान मुबारक साए फगन थियण वारो आहे। तव्हांखे खपे त तव्हांजे नाम अमल में वाधारो थिए, उनजो चङी तरह ख़ैर मक़दम इस्तक़बाल और वेलकम करियो ऐं हुनजी हर नेकीअ खे समेटियो। जंहिं रमज़ान में हिकिड़ी राति अल्लाह फरमाए खैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि जे राति खां अफ़ज़ल, 1000 महीननि जो पाण कैलकुलेटर करियूं, हिसाब लॻायूं 84 साल इंसान जी उमिरि आहे। केतिरा रमज़ान पाण वटि आया, पाण जे बिजली जे नशे में मज़दूरीअ में पैसे जी मज़दूरीअ में रमज़ान हलाए छॾिया। ॿिया वेचारा जो सुबुह थिए पाण टिफिन खाईंदा अलाह वाई, हिकिड़ी राति अञा रोज़ो बाक़ी है, उनजी इफ़्तार कराइणी बाक़ी है, चोरी बाक़ी है, पोइ गर्मी जी शिदत जो सवाब बाक़ी है, सदके जो सवाब बाक़ी बि है। हिकिड़ो रुपयो ख़र्च करे थो उनखे 70 रुपये जो सवाब मिले। ई नयो बाक़ी है खैरुम मिन अल्फ़ि शहर। हिकिड़ी राति जे करे माण्हू जाॻे थो 1000 महीने जे राति खां जो अफ़ज़ल है। 1000 महीने जी इबादत 84 साल थी। अॼुकल्ह जा मुस्लमान तव्हांखे ख़बर है दुनिया तव्हांजे हथ में है, अल्लाह जे सिवा जो है तव्हांजी दुनिया में मुस्लमान जो कहिड़े अल्लाह जे सिवा। तव्हां मुस्लमान जा हालात तव्हांजी अखियूं साम्हूं आहे, तव्हां ॾिसो पिया कि अल्लाह जे सिवा कोई मुस्लमान जो सहारो न। दुनिया खे मुस्लमान खपे नथो, तंहिंजे बावजूद जो है तव्हां जो अल्लाह खां दूर, अल्लाह खां लमा, अल्लाह इस्लामी आकाम खे जो पुष्प थिया उछलाए रखाई। इन हालत में तव्हां खे न थींदो, इन हालत में तव्हां कमरे जो हाल थींदासीं, इन हालत में मैदान में असर असर थींदो जॾहिं त हुते क़यामत ॾींहुं हदीस शरीफ़ में अचे थो माण्हू जो अल्लाह सां को तर्जुमो न हूंदो, माण्हू दिलि में छा त अल्लाह सां हमकलाम कंदो, किन में जो अल्लाह सां मुलाक़ात कंदासीं, किन में सां त नबी अलैहिस्सलाम जे शिफ़ाअत हक़दार बणंदासीं। अल्लाह ताला पंहिंजे आज़ाना फ़क़ीराना दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे सचा ऐं पक्का मुस्लमान बनाए। आमीन सुम आमीन। बारक अल्लाहु लना फिल क़ुरआन अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयातिल हकीम। इन्नहु तआला जवादु मन कुंबर।